असां हींअर फिलिपियो खे लिखियल पौलुस जो ख़त इहो ॾिसी रहिया आहियूं। असां पिछले प्रोग्राम में ॾिठो त कीअं पौलुस जे मसीह वसीले परिवर्तन हुन जे ज़िंदगीअ जो हिसाब किताब रखण जो तरीक़ो बदिले छॾियो। मसीह खे सुञाणे हुन खे अपनाइण हिन सां संदसि जे जीवन में हिकु क्रांति करे छॾी। परिवर्तन इहो हिकु क्रांति आहे। हुन जो घाटो अचानक हुन जो फ़ाइदो थी वियो ऐं जंहिं शयुनि खे उहो जमा रक़म या फ़ाइदा लेखंदो हुयो उहे हुन लाइ घाटो थी विया। हाणे असां फिलिपियो जे 3 अध्याय जे 8 वचन खे पढ़ंदासीं। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 8 वचन ॿुधाए थो, वरन मां पंहिंजे प्रभु मसीह यीशु जी पहचान जी उत्तमता जे कारण सभु ॻाल्हियुनि खे हानि सम्झंदो आहियां, जंहिंजे कारण मां सभु शयुनि जी हानि खईं ऐं हुननि खे कूड़ा या गोबर सम्झंदो आहियां, जंहिंसां मां मसीह खे प्राप्त कयां। पौलुस जो परिवर्तन सिर्फ़ हिकिड़े क्षण जो अनुभव कोन हुयो। परिवर्तन इहो हिकिड़े मथे उड़ंदे फूकणे वांगुरु कोन्हे। घणाई माण्हू सम्झंदा आहिनि त तव्हां कंहिं वेदीअ ते वञी हिकु अनुभव पायो था, हिकु दर्शन पायो था ऐं ऊची चोटीअ ते उथिया था वञो ऐं पोइ बसि पूरो थी वियो। ओ मुंहिंजा दोस्त, परिवर्तन अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी तव्हां सां गॾु रहंदी आहे। उहा सिर्फ़ हिकु पल भर लाइ कोन्हे। हाँ, ज़रूरु उहो वक़्त जे हिकिड़े क्षण में थिए थो, पर जीवन भर जारी रहंदो आहे। ऐं पवित्र कयो वञणु हिकिड़ो महान भावात्मक अनुभव कान्हे, उहो परमेश्वर मथां निर्भर थियल हिकु दैनिक हलण जो ढंग आहे। पौलुस चई रहियो आहे त हुन जे परिवर्तन थियण जे क्षण खां वठी उहो मसीह लाइ जी रहियो आहे। हुन सभु शयुनि जी हानि खई आहे। हुन जी सोच में यीशु मसीह सभिनीनि खां ऊचो स्थान वरितो आहे। जेकियूं शयूं उहो क़ीमती लेखींदो हुयो, हाणे हुननि खे गोबर जहिड़ो लेखे थो। इहा तिखी ज़बान आहे। उहो चई रहियो आहे त उहो धर्म हिन खे नालीअ में वाहे रहियो आहे। उहो हुननि सभु शयुनि खे हाणे वाहे साफ़ करे नष्ट करे रहियो आहे, जंहिंमें उहो हिकु वक़्तु भरोसो रखंदो हुयो। हाणे उहो प्रभु यीशुअ में भरोसो रखी रहियो आहे ऐं सिर्फ़ हुन में ई पंहिंजे उद्धार ऐं बचाए वञण जे लाइ। हिकिड़े शास्त्र पंडित चयो, जॾहिं मुंहिंजो परिवर्तन थियो, मां मुंहिंजे धर्म खे गवाए छॾियो। घणनि खे हीअं पंहिंजे धर्म खे गवाए यीशु मसीह खे लधिणो आहे, जीअं पौलुस कयो। हुन जे ज़िंदगीअ में अहिड़ी क्रांति थी वई त जेको हुन लाइ सर्वोत्तम संपत्ति हुई, हाणे कचरे जे कुंडीअ जे दर्जो हुनखे मिली वियो। हाणे पौलुस अॻिते वधंदे हुन खे छा थियो उहो ॿुधाए थो। हलो त पढ़ूं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 9 वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 9 वचन ॿुधाए थो, ऐं हुन में पायो वञा, न त पंहिंजी हुन धार्मिकता सां गॾु जेकी व्यवस्था मां आहे, पर हुन धार्मिकता सां गॾु जेकी मसीह मथां विश्वास करण जे कारण आहे ऐं परमेश्वर जी ओर सां विश्वास करण ते मिलंदी आहे। इहो ई वचन हिकु दफ़े परमेश्वर जे हिकिड़े महान सेवक खे प्रगट थियो, जॾहिं उहो हिकु राति भुटनि जे खेत विच पंधु लाइ निकितो हुयो। हुन जो नालो आहे जॉन बनियान। इहो वचन जॾहिं हुन खे प्रगट थियुसि, उहो अजब में पइजी वियो, सोचींदे त परमेश्वर साम्हूं उहो हाणे कीअं बीतो सघे। हुन चयईं त ओचितो हुन पंहिंजी हालति ॾिठईं, सिर्फ़ु हिकु पापी हीअं न, पर पंहिंजे मथे खां पेर जे तरे ताईं पाण खे पाप हीअं पातईं। हुन खे अहसासु थियो त उहो सफ़ा कंगाल हुयो ऐं त मसीह वटि सभु कुझु हुयो। न त पंहिंजी हुन धार्मिकता सां गॾु हुन जी पंहिंजी धार्मिकता, जीअं त हुन स्पष्ट ॿुधायो आहे, व्यवस्था पूरो करणु या मूसा जे क़ाइदे मां आहे, यानी उहो क़ाइदा पालण वारी धार्मिकता आहे। मिसाली रूप में उहो हिन जो अभिमान थो रखे
त उहो यहूदियनि खे ॾिनल मूसा जे वसीले हिकिड़ो क़ाइदो शबत जो ॾींहुं पालणु इहो पाले पियो। पर पौलुस हाणे कुलुसियो जे 2 अध्याय ऐं 16 वचन में चवे थो त सबत पालण जे विषय में तव्हांजो कोई फ़ैसिलो कोन्हे करे। मुंहिंजा मित्र, मां शायदि हिन ॻाल्हि जो अभिमान थो करे सघां त साल में अहिड़ा दफ़ा प्रचार थो कयां, मां वचन थो ॿुधायां, पर इहे सभु ॻाल्हियूं उद्धार प्राप्त करण लाइ ॻणियूं कोन वेंदियूं आहिनि। पंहिंजी उहा धार्मिकता इहा हिकिड़ी न्याय संगत या कानूनी धार्मिकता आहे ऐं परमेश्वर पहिरियों ई घोषित करे छॾियो आहे त हुन जी नज़र में असांजा धर्म जा कम सभ जा सभु मेरे कपिड़नि जूं चिथड़नि वांगुरु आहिनि। हिन लाइ तव्हां यशाया जा 64 अध्याय जे 6 वचन खे ॾिसी सघो था। ऐं परमेश्वर त मेरा लटा कोन खणंदो आहे, पर ॿिए पासे उहो किने पापियुनि खे खणंदो आहे ऐं उहो ई पाण हुननि खे साफ़ करे छॾंदो आहे। पंहिंजी सॼी धार्मिकता या पंहिंजा सॼा धर्म जा कम हिन ते दावो करणु पौलुस त्यागे छॾियो हुयो। हिकु दफ़ा हिकिड़े सेवक हिकिड़े जवान जोरे जे बारे में ॿुधाई जंहिंजो परिवर्तन थियो हुयो। उहे फिल्मी दुनिया मां परिवर्तित थिया हुया। उहे प्रतिभा संबंध ऐं प्रवीण हुया ऐं सच में सुंदर माण्हू हुया। इंसानी बाज़ूअ ते हुननि वटि काई कमी कोन हुई। हुन सेवक जे प्रवचन खां पहिरियों हुननि ॿिन्हिनि खे पंहिंजी गवाही ॾियण लाइ सॾु कयो वियो हुयो। हुननि ॿुधायो त हाणे हुननि जो परिवर्तन थी वियो हुयो ऐं हुन जे करे उहे पंहिंजो उत्तम प्रतिभा ऐं गुण प्रभुअ लाइ वापरण वारा हुया। त पंहिंजो प्रवचन ॾियण खां पोइ हुन सेवक चांहि पीअंदे हुननि सां ॻाल्हायो। हुन चयईं, मूं वटि तव्हांखे पुछण लाइ हिकिड़ो सुवालु आहे जेको मूंखे थोरो सताए रहियो आहे। तव्हां हीअं ॿुधायो त तव्हां वटि उत्तम प्रतिभा या गुण आहे जिन जो इस्तेमालु तव्हां यीशुअ लाइ कंदव। मां ॼाणणु चाहियां थो त उहो छा आहे। तव्हां देर राति ताईं खुलियल रहण वारे क्लबनि में नचो ॻातो ऐं अहिड़े क्लबनि में तव्हां आखाणियूं ॿुधायूं। छा तव्हां सम्झो था यीशु हुन खे इस्तेमालु करे सघंदो? हुननि त चयो हुननि हिन ॻाल्हि जे बारे में तीअं वीचार कोन कयो हुयो। सेवक चयईं, ॾिसो, जॾहिं तव्हां मसीह वटि अचो था, तव्हां खुटियल पापी हीअं अचो था। तव्हां हुन खे कुझु अर्पण कोन था कयो। तव्हां काई बि शइ कोन खणी आयो। तव्हां ग़रीब भिखारी हुयो। तव्हां वटि कुझु कोन्हे, हुन वटि सभु कुझु आहे ऐं उहो हो तव्हांखे अर्पण थो करे। ओ मुंहिंजा मित्र, असांजे सोच जे अंदरि इहो वचन विझी छॾूं। हुन में पायो वञणु, न त पंहिंजी हुन धार्मिकता सां गॾु जेकी व्यवस्था मां आहे, पर हुन धार्मिकता सां गॾु जेकी मसीह मथां विश्वास करण जे कारण आहे ऐं परमेश्वर जी ओर सां विश्वास करण ते मिले थी। विश्वास करणु, इहो उहो अहम अखर आहे। सॼे जगत में उहो ई हिकु तरीक़ो आहे जंहिंसां तव्हांखे उहो मिले थो। तव्हां हुन लाइ कमु करे हुन खे हासिलु कोन था करे सघो। तव्हां हुन खे ख़रीदी कोन था करे सघो। तव्हां हुन खे चुराए कोन था सघो। तव्हां सिर्फ़ु हुन मसीह ते भरोसो रखो। परमेश्वर जी ओर सां उहा धार्मिकता अची वई छाकाणि त जॾहिं मसीह सूलीअ ते मुओ, हुन तव्हांजा पाप कढी वरिता ऐं उहो मुअण मां वरी सां जी उथियो तव्हांखे धर्मी बीहारण लाइ, तव्हांजी धार्मिकता थियण लाइ। मुंहिंजा दोस्त, असांजे नए जन्म न थियल स्थितीअ में त परमेश्वर असांखे त सही बि कोन सघंदो आहे। असां हुन लाइ मनमोहक बिल्कुलु कोन आहियूं। इहा असूलत त हुन असां ते प्रेम कयो ऐं असांजे लाइ पंहिंजो पुटु ॾिनो, हाणे ताईं चयल सभिनीनि खां अजब वारी ॻाल्हि आहे। हुन प्यारे पुट जे अंदरि असांजो स्वीकार कयो वियो आहे। पौलुस
पंहिंजी न्याय संगत धार्मिकता खे वधण जी कोशिश बीहारे छॾी अथई। हाणे उहो केतिरो धार्मिक ऐं धर्म आचार करण वारो थी सघे थो या केतिरो कलीसिया खे सताए सघे थो, हिन खे कोन ॾिसंदो, छो त हुन पंहिंजे भूतकाल जे हिसाब रखण जे तरीक़े खे बदिली छॾियो आहे। उहो वर्तमान काल जे उद्देश्य खे बि हाणे बदिलंदो। ॿुधो त उहो छा करण वारो आहे। हिन लाइ असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय 10 ऐं 11 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय 10 ऐं 11 वचन ॿुधाइनि था, ताकि मां हुन खे ऐं हुन जे मुंहं मां जी उथण जे सामर्थ खे ऐं हुन सां गॾु हुन जे दुखनि में सहभागी थियण जे मर्म खे ॼाणा ऐं हुन जी मृत्यु जी समानता खे हासिल कयां, त मां कंहिं बि रीतिअ सां मुअल हुजण मां सां जी उथण जे पद ताईं पहुचां। कुझु ॼणनि खे लॻंदो आहे त विश्वास वसीले उद्धार पाइण में पंहिंजो हलचल ऐं सुठा कम करण लाइ कोई प्रोत्साहन कोन्हे। उहे ख़्यालु कंदा आहिनि त अगरि को शख़्स कृपा जे वसीले उद्धार पाए थो त हुन खे ख़ाली वेठे कुझु बि कोन करणो आहे। सच खां परे ॿी काई ॻाल्हि कोन थी सघे। उद्धार ॾियारण वारो विश्वास तव्हांखे हलतो कंदो आहे। हिकिड़े शास्त्र लेखक याकूब चयो, ऐं हिते उहो व्यवस्था जे कर्मनि खे न वर्णन कंदे विश्वास जे कर्मनि जे बारे में ॻाल्हाए थो। तूं पंहिंजो विश्वास मूंखे कर्मनि बिना त ॾेखार, ऐं मां पंहिंजो विश्वास पंहिंजे कर्मनि जे वसीले तोखे ॾेखारींदुसि। इहो लिखियलु आहे याकूब जे 2 अध्याय जे 18 वचन में। मुंहिंजा मित्र, अगरि तुंहिंजो उद्धार थियो आहे त मूंखे तुंहिंजा कर्म ॾिसणा आहिनि। अगरि तूं कर्म कोन करे रहियो आहीं, इहो ॾेखारे थो त तुंहिंजो उद्धार कोन थियो आहे। सफ़ा इहो ई पौलुस चई रहियो आहे। अगरि तव्हांजो विश्वास वसीले उद्धार थी वियो आहे त तव्हां वटि हिकु नई प्रेरणा आहे, ज़िंदगीअ जो हिकु नओं उद्देश्य, हिकु नओं जीअण जो तरीक़ो। अगरि मसीह में तव्हांजे विश्वास तव्हांखे कोन बदिलियो आहे त तव्हांजो उद्धार कोन थियो आहे। तव्हां अञा ताईं उहो ई झूनो माण्हू आहियो, उहो ई झूनी ज़िंदगीअ जा खे उत्पन्न करे रहिया आहियो। पौलुस हेरे हर वीचार खे कढी फिटी करे रहियो आहे, जेको चवे थो त विश्वास वसीले उद्धार पाइण माना तव्हां सिर्फ़ु पंहिंजी हिलण वारी आराम कुर्सीअ ते वेही सघो था ऐं पाण खे हिलाईंदे हिलाईंदे स्वर्ग में पहुची सघो था। पौलुस हिकु परिश्रम ऐं हिकु ऊर्जा प्रदर्शित थो करे जेकी पवित्र आत्मा तरफ़ां अचे थी, जेकी हर सिर्फ़ नियम पालण वारे परिश्रमनि खां घणी वधीक आहे। व्यवस्था जे हेठां इहो माण्हू दमस्कुस जे क्षेत्र में वञी मसीह जे चेलनि खे मिटाइण लाइ तयारु हुयो, ऐं कृपा विश्वास जे व्यवस्था जे हेठां उहो ई धरतीअ जे अंत ताईं वेंदो मसीह जा चेला ठाहिण लाइ ऐं हुन मसीह जी गवाही ॾियण लाइ। विश्वास कुझु उत्पन्न कंदो आहे। हिन जे बारे में असां सम्झी वठूं। तव्हांखे उद्धार पाइण लाइ तव्हांजा कर्म सहायता कोन था ॾियनि। तव्हांजे उद्धार सां हुननि जो कोई वास्तो कोन्हे। उद्धार पाइण लाइ तव्हांखे हिकिड़े क्रूस जे क़ुर्बानीअ वटि अचिणो आहे। भटकियल पापीअ लाइ परमेश्वर वटि सिर्फ़ु हिकु ई सुवालु आहे जंहिंजो हुन खे जवाबु ॾियणो आहे। यीशू जेको तुंहिंजे लाइ मुओ, हुन सां तूं छा कंदे? अगरि हुन खे पंहिंजो उद्धारकर्ता करे अपनाईंदव त तव्हां विश्वास वसीले उद्धार पाए वेंदव। उहा धार्मिकता आहे जेकी विश्वास वसीले अचे थी, ऐं उद्धार थियण खां पोइ जी तव्हांजी ज़िंदगी बि अहिड़ी हिकिड़ी धार्मिकता बधे कोन थी जेकी तव्हांजो उद्धार जो कारण थींदी। तव्हांजो मसीह में विश्वास तव्हांखे परमेश्वर लाइ जीअण जो कारण थी वेंदो। हिन कारण सां पौलुस पाण जीअं जिए पियो तीअं जिए पियो। मां हुननि माण्हुनि खे बिल्कुलु कोन सम्झी सघंदो आहियां
जेके परमेश्वर लाइ कुझु बि कोन कंदा आहिनि। कोई चवंदा आहिनि त उहे कुझु बि कोन करे सघंदा आहिनि। मां तव्हांखे खुलो ॿुधायां थो, तव्हां मूंखे ऐं ॿियनि बाइबल जे शिक्षनि खे परमेश्वर जे वचन खां ॿाहिरि निकिरण लाइ मदद बि अगरि कयो त बि मां हार माने ॿाहिरि कोन निकिरंदुसि। मां हुन निशाने जे तरफ़ ज़ोर ॾींदे अॻिते वधंदुसि। परमेश्वर जे हुन महान बुलावे जे इनाम जे लाइ मां परमेश्वर खे चयो आहे त अगरि उहो मूंखे जीअण ॾींदो त जेसिताईं मां जीअरो आहियां तेसिताईं मां हुन जे वचन जो प्रचार कंदो रहंदुसि। ओ मुंहिंजा दोस्त, असांजे मसीह में विश्वास जे करे असांखे हुन लाइ कमु करण जी खरी रुचि थींदी आहे। उहो हुन में विश्वास असांखे प्रेरित कंदो आहे ताकी मां हुन खे ॼाणा। पौलुस जी हुन जे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं में भी ही महत्वाकांक्षा हुई त उहो मसीह खे ॼाणे। अॼु घणाई संत हे विश्वास ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि त हुननि खे पूरो ज्ञान आहे ऐं हुननि खे छड़ो रोज़ सुबुह जो उथी करे पंहिंजे प्रभा मंडल खे चमकाइणो आहे ऐं उहे कॾहिं बि उॾान भरण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। तॾहिं बि पौलुस जग में सभिनीनि खां महान प्रचारक पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं में चयईं, हाणे बि मुंहिंजी महत्वाकांक्षा मसीह खे ॼाणण जी आहे, हुन जे व्यक्तित्व मृत्युजय सामर्थ खे ॼाणण जी आहे। मुंहिंजे ज़िंदगीअ में सभिनीनि खां महान आरामदायक ॻाल्हि मसीह जी असूलियत आहे, हुन जो खरोपन आहे। मूंखे मुंहिंजी ज़िंदगीअ में मसीह जी असूलियत जी घुर्ज आहे। हाणे मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाईंदे आङुर न खणो, छो त हे तव्हांजी बि ज़रूरत आहे ऐं हुन सां गॾु हुन जे दुखनि में सहभागी हुजण जे मर्म खे ॼाणा। ओ असांखे हुन जे दुखनि जी सहभागिता खे ॼाणण जी छा त घुर्ज आहे। भजन संहिता जे 22 अध्याय ते असांजो संदेश ॿुधी कंहिं असांखे ख़त लिखियो जेको पढ़ी मुंहिंजे अखियुनि में आंसू अची विया। हुन लिखियो हुयो, ओ मां त कॾहिं ॼाणियो ही कोन हुयो त मुंहिंजे लाइ मसीह अहिड़ो भोॻियो, अहिड़ो सहन कयो। मुंहिंजा दोस्त, मूंखे हुन जे दुख जे सहभागिता खे ॼाणणो आहे। मूंखे हुन सहभागिता में प्रवेश करणो आहे। मसीह खे ॼाणण लाइ ऐं हुन जे छुटकारे जे कम खे ॼाणण लाइ असांखे अनंत काल जो वक़्तु लॻी वेंदो। असां अनंत काल जो वक़्तु हुन खे हुन छुटकारे लाइ स्तुति ऐं प्रशंसा ॾींदा रहंदासीं। अगरि तव्हां हाणे ई उबजी विया आहियो, तव्हांखे मसीह खे प्रशंसा ॾियणु अगरि कोन वणंदो आहे त मां हे बि नथो ॼाणा त तव्हांखे स्वर्ग वञणो ई छो आहे त मां कंहिं बि रीतिअ सां मुअल हुजण मां जी उथण जे पद ताईं पहुचां। हिते पौलुस हे कोन थो चवे त हुन खे प्रभु येशू हुन जे द्वारा मथे कयो वञण में कोई संदेह आहे, पर हे विश्वास थो ॾेखारे त उहो हुन अद्भुत ॾींहं ते घणे ई आनंद सां मथे खयों वञण जो भागी थींदो। पौलुस पंहिंजी ज़िंदगीअ में ही परिपूर्ण ऐं निर्दोष थियण जी आशा न रखी। इन्हीअ करे हुन खे मसीह द्वारा मथे खणायो वञण में पूरी तरह सां भागी थियणो हुयो। जॾहिं मूंखे कोई चवंदो आहे त उहो मसीह जे अचण ते ऐं असांखे मथे खणायो वञण ते विश्वास कोन कंदो आहे त मां हुन जो मसीह जे व्यक्तित्व सां रिश्ते जे बारे में सोचींदो आहियां। पौलुस चवे थो, मुंहिंजी महत्वाकांक्षा जंहिंजी तरफ़ मां वधी रहियो आहियां छड़ो हे कोन्हे त मां मसीह खे ॼाणा, पर हे बि आहे त मूंखे मतिलब ऐं आनंद सां भरियल हुन ॿाहिरि निकिरण जे पुनर्जीवन जो भागी थियणो आहे। उहो ई जेको कलीसिया जो मसीह द्वारा मथे खणायो वञणु हूंदो। दानियल जे किताब जे 12 अध्याय जे 1 खां 3 वचन जे अनुसार
झूने नियम जे संतनि खे हुन महान संकट खां पोइ ई मुअल हुजण मां उठायो वेंदो। बाक़ी सभी मुअलनि खे हुन अचण वारे 1000 साल जे वक़्त जे अंत ताईं उठायो वेंदो, जंहिं वक़्त में प्रभु यीशु पृथ्वीअ ते राज कंदो। छा तव्हां कॾहिं हे सोचण लाइ वक़्तु खंयो आहे त मसीह जो वापसि अचणु हिन जो मतिलबु छा आहे? असां मां घणा ई हे सोचींदा आहिनि त हुननि खे हिन झूनी पुरानी दुनिया मां छुटकारो मिली वेंदो, पर पौलुस चवे थो, मसीह जो वापसि अचणु मूंखे हुन जी उपस्थितीअ में खणी वेंदो। मसीह हिकु ॾींहुं वरी अचण वारो आहे। छा तव्हां हिन लाइ तयारु आहियो? पौलुस हिन ॾींहुं खे ॾिसी रहियो हुयो। हिन ॾींहुं खे ॾिसी हुन जे दिलि में आशा पैदा पई थिए। इहो ॾींहुं हुन लाइ हिकु गौरवी आशा हुई। इहो ॾींहुं हुन जे दिलि में आनंद पियो पैदा करे। पर मसीह अचण वारो आहे हुन जे पंहिंजनि खे वठी वञण लाइ। छा तव्हां हुन जा पंहिंजा थी विया आहियो? छा जंहिं पाप सां हू नफ़रत थो करे हुन खे तव्हां हुन जे माने यीशु मसीह जे रत में धोई लथा आहियो? अगरि न त तव्हां हाणे तीअं करे था सघो। हुन जे लहू जे द्वारा ई, तव्हां जे विश्वास जे द्वारा ई, जेको मसीह में आहे, हुन जे कृपा जे द्वारा ई तव्हां तयारु थी था सघो हुन जे वरी सां अचण लाइ। हिन लाइ तव्हां हुन खे पंहिंजे ज़िंदगीअ में आमंत्रण था ॾेई सघो। तव्हां चई था सघो कि तव्हां हिकु खुटियल पापी आहियो ऐं तव्हां वटि कुझु कान्हे हुन खे ॾियण लाइ। पर मुंहिंजा दोस्त, मां चवणु थो चाहियां त हुन वटि सभु कुझु आहे तव्हां खे ॾियण लाइ। ऐं अहिड़ी शयुनि जे बारे में असां हिन ॾींहंनि में ॾिसी रहिया आहियूं। त छो न तव्हां हिकु क़दम अॻिते खणी हुन वटि अचो। तव्हां अगरि हिकु क़दम खणी अॻिते ईंदव त उहो ज़रूरु विश्वासी परमेश्वर आहे जंहिं तव्हां लाइ हे सभु कुझु कयो आहे। अगरि तव्हां हुन जे हिसाब ते हुन वटि ईंदव त हो पंहिंजे हिसाब सां तव्हां वटि ईंदो। अगरि तव्हां इहो क़दम कॾहिं न खयो हुजे त अॼु इहो करे सघो था। प्रार्थना करे पंहिंजे दिलि खे खोले हुन खे चओ कि मुंहिंजे दिलि खे धोई छॾ ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो राजा ऐं परमेश्वर ऐं प्रभु थी वञ। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलविदा।